अस्पताल वञे हा बादल? मासी खैर थी वियो आहे, दवा काफ़ी आहे। अदा कुछ दवा भी खुटी वई आ। नसीर के मोकिलियो अथमि, दवा वठी ईंदो। शहर हलूं बादल? शहर छो? हिते खतरा वधी विया आहिनि। रब्बुल आलमीन खतरा टारींदो मासी। रब त बाझारो आ, पर माण्हू ज़ालिम आहिनि। न ॾींहं जो सुकून आ ऐं नई वरी रात जो निंड आ। न कयल गुनाह जी सज़ा था लोड़ियूं अदा। ठीक थिया त पोइ सोचूं था। बादल मूंखे कंहिं वॾे तूफ़ान जी बुई थी अचे। तूफ़ान? हा, अलाए छो ईअं थो लॻे त कख पन थी वेंदासीं। वहम छॾ नूरी। हाँ नूरी, ये विसवसा ख़राब आहिनि। अम्मा, मुंहिंजी दिलि में होॾ ॿुॾ आ कल्ह खां वठी। मां त चई बि नथी सघां त मतां तव्हां नाराज़ थियो। नाराज़? छो नाराज़ थींदासीं? ॻाल्हि अहिड़ी आहे न बादल। चओ। न मां, बस तो वारी सलाह बेहतर आ। अॼु ई घर मटाइजे या वरी शहर हलजे। जेके धमकियूं मिलियूं आहिनि से न विसारजनि। शहर वरी इहो ख्याल कीअं आयव? नसीर, मूंखे हिते रहंदे खौफ़ थो थिए। घबरा न भेण, मां राति ॾींहुं पहरो ॾींदुसि। मुंहिंजे लाश तां गुज़री को खड़ा ओरांगींदो। मीरल खे लाकअप मोकिले छॾियमि। आयो त उबतो पियल हूंदो। लाकअप? केस कयोमांसि बादल वारो मासी। छो केस कईसि? ठीक थी मीरल खे मुकनि जी माखी चकायूंसां। ईंदो त इहो बि मज़ो वठंदो। ख़ुदा खे मञो, जेको मूं ऐं अम्मा चयो आहे थोरो उन ते बि गौर कयो। तो लाइ फ़ैसिलो बहितर आहे फुरकान। कंहिं वटि वञो? कंहिं वटि वञा सरदार? तो जी दिल जिते मुतमइन थे फुरकान। बाबा तव्हां ही फ़ैसिलो कयोसि, मामले खां बि वाक़ुफ़ आहियो। मौला जी मेहर सां। मां बसि फ़ैसिलनि लाइ वेठो आहियां छा? ॿियो त सभु कंहिंजी मर्ज़ी आहे, ज़ोर सां फ़ैसिला मड़बा आहिनि छा? इंसाफ़ थिए न सरदार। अड़े फुरकान, सरदार संघार खान नाइंसाफ़ी कंदो आहे छा? मूं ईअं न चयो आहे। वो चयो आहे त मां जेको चाहियां थो उहो फ़ैसिलो थिए न। ईअं बि कॾहिं थियो आहे छा त दाहीअ जे मर्ज़ीअ सां फ़ैसिलो थिए? फुरकान, एतिरी उमिरि आंदीअ ते इहा बि सम्झ कोन अथई। संघार खान बिरादरनि जा फ़ैसिला थो करे, धुरनि या कन माण्हुनि जे फ़ैसिलनि में हक़ ऐं नाहक़ खे अलॻि न कंदो। हिकु तरफ़ो फ़ैसिलो पाण वञी वठ। वरी बि वञी सोच, मतां को वहम गुमान हुजई त सोचे समझी सबूत आणे ॾींदे त फ़ैसिलो कंदुसि। अमीन अमानत कंदो आहे फुरकान। ठीक आहे सरदार। ही धंधोड़िया सरकार, मां हिनखे सुञाणिया थो। हिनखे भाउ मुनवर जी घटि ऐं पैसनि जी वधीक आहे। मिले डंड त का हौड़ कोसी करियां। विझो डंड मेरुला ते। बेवकूफ़। छो सरकार? सबूत आंदाई त ठीक आहे, न त शक जे बुनियाद ते साख लाइ चवंदोसांस। पोइ साख वठेसि या वरी उम्र भर जो रोग ॾियसि। मर्ज़ी जो आहे। सरकार असुल कदर न कयव। भला दादन जे माण्हू न हिनजे नक ते टुको ॾिनो आहे। दादन जी इहा मजाल।
अम्मा तुझे मथे ते पट्टी हाय अम्मा हेरता है ना? बस कर तू बस कर मथे के पट्टी हुजे मथो फाटल हुजे तुझो कुछ बना वने तू बस कर हाय चाची अम्मा यह का गाल थी बस कर कासिम बस कर जना सोडल मुझो न रहियो आहे तहली के पुछण जो को हक कोने हा छो बुधायास कान बुधाई दी साल अम्मा शर्मसार न कर मुखे। हाँ ओ पुछ न डायण खा ऐ मुका चानन जो है ओ त सही सिंधो मुमल खां चाची अम्मा मता को बियो आयो हुजे बुधाए मुखे तो न जा भांगा कया कासिम करन ता खारे या मारे चाची तू बस कर अंधी वस चा हिन डायणी मुका नंढो इन सोडल जे जोर ते ना दिन जी मजाल हुई अम्मा न मुमल न सोडल तू जेको भी कसम चवे न मां खणा मां चाची के धक न आयो आ मुंह में इहा हिम्मत आहे गाल बुध मुमल अम्मा कूड़ी बाकी तू सच्ची है हाँ सब सोने में तोरियल खुदा तो जाने सोडल चाची में रुई मोटी तो पैर थड़ी पयस वनी थोड़ी में लगी तो धक लगी वयस ॾिस मुमल तो मुझे प्यार जो नाजायज फायदो वठण शुरू कयो आहे। न सोडल हरगिज़ न मां त ईअं सोचे भी नथी करे सघां ईअं सोचींदे भी मुंहिंजा लिंग लर्ज़ी पवन था। ॾिस माई खुदा जो खौफ कर तू गलत बयानी न कर उठा नंढो खणी अचा जिते मुंहिंजे मगज़ जो रक्त लॻल आहे वो शाहिद आहे तो के अल्लाह पुॼंदो अल्लाह मारे ॾिस खणी आ चाची मां सोडल खे उहा थूणी ॾेखारियां जंहिंमें तुंहिंजो रत लॻल आहे। भाजाई अम्मा के रद्द कद न दे न कास्म चाची चाहे थी तो मां हिते न हुजां इहो फैसलो भी सोडल थिया मां वञा त काॾे वञा कंहिंखे चवां को भी वञण वारो नाहे बेगुनाह मूं ते बोतान ॾिस मुमल माफ़ी वठा मां खां मां चवाई थो त मां खां माफ़ी वठ रोई जानती छॾाई रोई जानती छॾाई मूंखे माफ़ कर चाची अॻिते अहिड़ी ग़लती कई न त पोइ मुमल तूं सोढल खे चङी तरह सुञाणे थी। मखण जी यार नसीर मल करे हो निकरां त नूर गुम होंदस नूर न मखण पाण ही गुम थी वेंदो ता निकरां किया अब ता जमादार जबल अरे अंते फिक्र केस मगर गड़बड़ करोस गुड़ा ने खबर कना जोशना अड़े अड़ची विया तुम सिंधीअ में चवें सिंधीअ में साहब चयो मान त ही जमादार जबल आहे फिक्र न कयो बाकी न जेकॾहिं गड़बड़ कंदव त मुंहिंजे जोश जी ख़बर अथई अञा छा चवांस हाणे समझासी त जमादार हरगिड़ा सरपंच मरोज सिंधी टी जबल वैरायटी मच से कना पिन बिंगुस बिंगिया नायूं जमादार भाग्या आयूं इरादे कत्ल जी एफआईआर थियण वारी आहे इरादा कत्ल हा बादल के गोलिया
डॉक्टर रिपोर्ट मोकिली आहे। पोइ पोइ प्यार मोहब्बत ना हित खेरात मरे हक न जानी न थियो तन्ने खबर कना जोशना। भला ई थाणे लाइ निमाइदार कलन या अमलदार? तो चई कुछ न साहब, ही छा जाने ज़माने में। अचो जमादार, इन्हनि खे ख़बर पइजी वेंदी निमाइंदा आहियूं या अमलदार। अबो मस्ती कबो मगर ने खबर कना जोशना। सफ़ा को बेवकूफ़ाई में खण। यार तुझे परेशानी जे करे मूं खैरो जूं परेशानियूं विसारे छॾियूं आहिनि। खैरू जूं बेवाजिबियूं? हाँ मेरोला। वठो से साहब, हुकुम कर सचल। खैरू हिते ई आहे। हिकु रतो जो मामिलो हिकु पासे कयूं। जेके न फुरकान जा पेर आहिनि, मामिलो यार हिकु तरफ़ न थींदो। छो न थींदो हिकु पासे? हू चाहे थो त क़तल क़बूल कयां, मूं कयो ई नाहे त कीअं क़बूल कयां? क़तल सेबे ॿ कीअं हकारी थियां? इहो बि आहे। तॾहिं त लिकी लिकी झट हणे थो। यार पोइ रहीम जे क़तल में शिकियोसि न त सोढ़ो थींदो। साबिती नाहे। मिली वेंदी साबिती। मां थो तलाश कयां साबिती। साबिती हथ करे थो वञी त पोइ ज़रूर परेशानी थींदसि। ॼाण तो सीअ में सीअ, इहो हूअं सिधो थींदो ई कोन। ॾिसां छा थो करीं? मां त ॿी ॻाल्हि सोची आहे। कहिड़ी? सोचां थो सऊदी हले वञा। यार केॾांहुं बि हले वञे, जेतिरी हयाती आहे न तेतिरो इहो मामिलो टलणो न आहे। सच तो चवीं सचल। अञा त तारीख़ तय न थी आहे। सरकार हिकिड़ो अर्ज़ आहे। कहिड़ो? बाबल जेतर तारीख़ तय थिए तेतर अंदर जी ओबर कढण ॾियो। अंदर जो ओबर? इन कासम करंट के केवड़ा खराया। हाँ सरदार, हुन कया खेसि फबी वई आहे। न फबंदी, बिरादरनि जे ठहण जी ॻाल्हि आहे। वरी ममड़ मचंदो। बाबल मचे त मचे, छो त बगन जी सट बघड़ जो झट। न फैसलो थियो त इहा ॻाल्हि बि आणबी, न थियो त कासिम कहिड़ो कलकते आहे। विच बस कोड़की गलटियूं खाई कुकू कंदो। सरदार जे बादशाह जो खैर, सरदार भला फकीर वेही या वञे। इते ही बीहे। भला सरदार धनु फकीर अर्दड़ो करे या न करे? पक्के ऐं इहो पुलांडो गुम करे। सरदार मुंहिंजी मंग। अरे धमाली वरी भी सागी कार। फकीर जी बुत दई न मगन। बुधाए फुट। सरदार मुंहिंजी माता ते दाणो मुंहिंजी मंग मारे विधिया। मारे विधिया? हाँ मुदम दे अस्पताल मरनी गाँव आए मरे लाए बच्चे। ओ फकीर जो बेड़ो वीरान दिया सरदार साईं। तो दरात में ताड़ी सरदार साईं। बंद करिए बेसुरा साज। फकीर के दामो नने बगन एसपी साहब ने ले विंदो। अरे तू मुझी औताक में रेजारींदो जो भी बगन के। अरे मिठल खोलेस खोपड़ी। समझो तो खुली है सरदार। सरदार जान जी पना फकीर के में ही पितलवा। छदेस वने ओई तो ये तो मान के ही तेरी दम कदे। न सरदार मामला सरदार तो बाहर को। आराम से। वे आराम से।
पानी थोड़ो पानी जो। चाची खोड़ पानी खड़ी तो जा। यो धनु धमाली मुखे मिले ने मां धूड़िया कढायास। वाह चाचा वाह, मारे सो तू नो धनु धमाली जो। अरे चरिया न हो निभागो अचे हा नहीं बदफजिलती निकरे हा न डंडो हणा सा। हे वरी विच में काहे पई बाबा के खुट्टी खणंदी आ न त पो ईअं ई थींदो। थाणो जमत में अचे तो कहीं धमालीअ खे त ॾिसंदी थाणो धड़की आ न धड़की ना है। थाणो तो में साह ना है तब नथी मुड़ी न। चाचा क्या सजी जरी तो वट कोने का एक डोही बियो वरी पिटला इंसाफ तो करी चाचा। सही सीधी सुती पई आ तब गिफ वा तमा गणेश पई। ए धनु करे वठ तो नेस हाणे न चइजे चाचीअ खे। तॾहिं त चवे थी त थाणो धड़की आ। ज़ाहिर आ शफन जहिड़ा शींहं चाचीअ सां गॾु हूंदा न। चाची धड़की आ बाक़ी न धनुअ जो इलाज मां कंदुसि। मता को दुखियो सुखियो धक लगी वञेसि सही जाइ ते त मरी पवे पैसो हुन जनाज़ो ॻिचीअ में अॻे ई मुआला वरी विझी मुआल जो क़तल ॻिचीअ में। चाचा इहो रहंदो ई कोन। शफन पुत्र जी चाची छाई वञी पाए को नुक़सान न कजांइ। सोराब शबान सां ॻाल्हाया हुआ मता दादन हा करे वरी तुंहिंजी शादी न रुकजी वञे। पो तुंहिंजी शादी रुकजी वञे त पो चाची मां सटको जरूर ॾींदोमांसि। मुंहुं त मुंहुं ॾिबो। अबा शफन छोकरे खे अलाए कॾहिं सम्झ में ईंदी। का ख़बर न आहे त छा थियो। मज़र सिर घोरण वारो आहे कमल। हा मां ये केर कंदो आहे अम्मा पर अधो भी त अञा न आयो आहे। मज़र खे का तकलीफ़ ज़रूर आहे जो हिन महिल ताईं दादन मोटियो न आहे। अम्मा अल्लाह कंदो ख़ुशि हूंदो। आमीन। हलिया मज़र हलिया। अची वियो पुट। जी अम्मा। कीअं आई मज़र? ठीकु आहे चाची। अम्मा रत जी खोट जे करे बेहोश थी वियो। डॉक्टर सतारा रत ॾिनी अथसि। सतारा? हा हटो कटो लॻो पियो आहे। छा थियो अथसि? पुट रत ॾियण का घटि ॻाल्हि न आहे। चाची माण्हू हर 6 महीने रत ॾींदो आहे। पुट तूं हल कमरे में आराम कर मां ॿाहिरां थी अचां थो। ठीकु आहे सोट। अम्मा सतार अचे छो नथो? कावड़ियो आ छा? ईंदो छो कावड़बो? नाले मुन जे लार में मेटल माखिया साके विंदी यार धनु मौत टिंको मरता लाए न वनी या माखी जे माता त मिटी रात भाई तो पोइ धनु काढे विंदो। धनु जो तो बेड़ो वीरान थी विंदो। माता तो का पोइ मुंहिंजो बेड़ो वीरान थी वियो।
यार जीवा फकीर जो अरे रे सफल तू चाची के धक्को नहीं आयो हां अंडा सफल 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 अरे रे तोखे रोक्यो आ न वरी नथो मुड़ी सफल फकीर जी बासाता यार मां बासात के तो दारी ना है सफल मुझे बासाता तोरा मारे विद्या फकीर के मारे अरे माठ चाची जियरिया जेरिया या बेचारा तू न फकीर जी बुद्धि इकड़ो रिश्तो ही जगह जान में आए तरस तरस तो के मां रिश्तो तो याद जा रहा न न न बन जमा मगर न मार वञा ये गाल भी तुहाने एक ने चाचा सोरा बचे घर में बीहर ॾिठो माए ये था थले वागुर घोटे छॾियो माए अरे हल 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 अड्डो इज्जत तो क्या है अन्या तो मौत मरती तो अच बीहर दसा तो खेमा नरो नूरी ये जगह दिल आ न या फटिजी पई आ मां इन करे तोॾां नथो अचां त जीअं तुंहिंजे मथां को आंगुर न खणे तूं रोए थी न त जेरा फटिजी था पवनि अख छुभ दे विच नैन लड़ा के अख छुभ दे विच नैन लड़ा के धारा कर दिल चा गया दीदा वाल्या मार दुनाल्या फाड़ जिगर पथ खा गया दीदा वाल्या मार दुनाल्या फाड़ जिगर पथ खा गया अख छुभ दे विच नैन लड़ा अख छुभ दे विच नैन लड़ा के धारा कर दिल चा गया दीदा वाल्या मार दुनाल्या फाड़ जिगर पथ खा गया दादन तन में न जेका तांग आ उन जी तड़प न वेहण थी ॾे ऐं नई वरी मूंखे सुम्हण थी ॾे समझा थो नूरी मुझे मन खां पुछ त पानी खां ॿाहिरि कुरड़ी वांगुरु लुछे थी दिल जा बुल को लिखाए या न लिखाए मां ॼाणा थो नूरी दिल चवंदी आ त निकिरी हली अचां तोॾां पर ज़माने जी मयार ऐं तुंहिंजे नाले ॾांहुं ॾिसी ॾावण पइजी वेंदा आहिनि नूरी तोॾे अचणो ई पवंदो जी क्या पुफी वाहुरा कर मां वाहुरा क्या हाँ पुफी जे सजी उमिरि तो जड़ी इज्जत कंदड़ ऐं पंहिंजाइप वारीअ जी घाटी शाम में गुज़ारिया मां न चटी में वयसि त रुली वेंदसि न को भर झलो न को पाश वारो ऐं न ई को सहारो मुझे वस में हुजे न मां त तोखे साह में सांढे छॾियां जीअं न कुकड़ पंहिंजे बचड़नि खे
परन में लिकाए छॾींदी आ। ईअं मां तोखे सहारो ॾियां, पर वस नाहे। बस आहे पुफी। इहो तूं पंहिंजे दिल जे जज़्बात मां थी चईं मूमल। पुफी मां डप मां थी चवां, ॼण अॻियां बरपट हुजे ऐं मां उञायल हरणीअ जियां रुञ पुठे डोड़ंदे कंहिं गी वेंदे जानवर जे वर चढ़ंदे महसूस थी कयां। मां कोशिश कंदसि, तूं ह्या ना हार मूमल। रब वॾो आ मूमल। बराबर पुफी, रब त वॾो आहे, पर होॾे मां दुश्मननि ॾे थी वञा। केॾी बि पंहिंजाइप ॾेखारिया न, तॾहिं बि उन्हनि खे कोन न वणंदसि। अञा न सिखी जा वरी जी चाची। आई मूं तोखे चयो हो न घर जो न्यारो साफ़ कर, तो मुंहिंजी ॿोली न समझी जा। अची लत खोड़े बाल मथी वेठी आई। हां न्यारो साफ़ कयो अथम चाची। ही साफ़ कयो थई? वाह वाह वाह, जो अकुल माने तोखे ॾिनो आया। ऐं जहिड़ो साफ़ कयो थई तेड़ो न, उते वरी साफ़ कर। एड़ो पह कंदी साईं जो ये सोठल सिपिन सां पानी प्यारींदई। हाणे वञ खण बोहारी ऐं सॼे घर के बोहारो दे। जी चाची। जी चाची, जी चाची। यस हैं? खुश थी आहे, ही भी खुश थी आहे त हिन खे सुख जो साह खणण ॾींदसि। कॾहिं बि न, कॾहिं बि न। अॼु तोखे त ॾींहं जा ताराऊं ॾेखारींदसि। रोज़ थो फेरे